ओम शांति यदिदमावकेन स्वमान में स्थित थियण ही सर्व खजानन ऐं ख़ुशियुनि जी चाबी आहे। 22 नव 75 जा मावकेन अॼु जी सभा स्वमान में स्थित रहण वारनि जी आहे। सर्व खे स्वभावना सां ॾिसण वारी व हर आत्मा जे प्रति शुभकामना रखण वारी। क्या थी अॼु जी सभा बाबत चई स्वमान में स्थित रहण वारी सर्व खे स्वभावना सां ॾिसण वारी ऐं हर आत्मा जे प्रति शुभ भावना रखण वारी। ये टई ही ॻाल्हियूं स्वयं जे प्रति स्वमान, ॿियनि जे प्रति स्व जी भावना ऐं सदा शुभ कामना, अहिड़ी स्थिति सदा सहज रहंदी आहे। खुद जे लाइ स्वमान, ॿियनि जे लाइ सुठी भावना ऐं सदा शुभ कामना, ये टे चीज सदा सहज रहंदियूं आहिनि। सहज उन में स्थित रहण ऐं महिनत सां उन स्थिति में स्थित रहण, हिन में फ़र्क़ु थी वेंदो आहे न। भई सहज असां स्वमान में रहूं, सहज सां सभिनि जे लाइ असांजी भावना सुठी आहे, सभिनि जे लाइ शुभकामना हुजे, ये सहज आहे या फ़र्क़ु आहे या महिनत करे करणी पवंदी आहे। त वर्तमान समय ये स्थिति सदा सहज ऐं स्वतः हुजणी खपे। बाबा चई ॿियो कुझु असांखे हुजणो ई आहे न, बसि मां आत्मा बाबा जो ॿारु आहियां। असां जॾहिं बि जे माण्हू सां मिलियऊं उनखे सदा आत्मिक स्थिति में हुनखे सुठी भावना सां ॾिसूं। जीअं लौकिक दुनिया में थींदो आहे न, अरे वरी अची वई, वरी ईअं कंदी, वरी ईअं न करे, हीअं न। असांजी भावना सर्व जे प्रति सुठी हुजणी खपे। असांजी कामना हिन जो बि कल्याण थिए, न हिन में असां ॾाढो बुरो कयो अथई, हिन जो त कॾहिं सुठो थियणो न खपे, ईअं न सोचणो। हाणे हिकदमि पुराणे खां मरी वञो। बाबा चईंदा आहिनि असांजो मरजी वियो जन्म। असांखे सदा मां आत्मा आहियां ये यादि रखणो खपे। असांजी भावना सर्व जे प्रति सुठी भावना, शुभ भावना ऐं शुभ कामना, ये असांजी नेचुरल स्थिति हुजणी खपे। वर्तमान समय स्थिति सदा सहज ऐं स्वतः ई हुजणी खपे, महिनत न करणी खपे। पंहिंजे खे चेक करो कि सदा स्वतः ई उहा स्थिति छो न थी पाईंदी आहे। अॼु असांखे सॼो ॾींहुं चेक कजो, अॼु ऐं कल्ह कि असां कंहिंसां बि मिलूं त पुराणी रीति भावना कामना या खुद खे दैहिक भान में रही करे मिलूं था या स्वमान में स्थित थी करे सुठी भावना सां शुभकामना सां मिलूं था। अगरि नथा थी पायूं त चेक करो इन जो मूल कारण छा आहे। छो न असां ॿियनि खे शुभ भावना कामना सां मिली था सघूं। त बाबा हिन जो मूल कारण ॿुधाइनि था। स्वमान में इन जो मूल कारण आहे कि खुद जे स्वमान में न स्थित रहंदा आहियूं। हिन करे न सुबुह सुबुह जो ई कोई न कोई हर घंटे जे लाइ या सॼे ॾींहं जे लाइ कोई समान यादि रखो कि मां अॼु केरु आहियां, मां कहिड़ी आत्मा आहियां। जो बाबा जो डेली जो वरदान हूंदो आहे हुनखे हुनमें चेक हुनखे खणी करे रखो, या कोई तव्हांखे खुद में परिवर्तन करणो आहे उहो समान सदा यादि रखो कि मां अॼु इहा आत्मा आहियां। जीअं अॼु बाबा चई न मां सेंसिबल आत्मा आहियां। त ईअं डेली जो वरदान या पोइ असां डेली जो कोई बि अहिड़ो समान कि मां अॼु रहमदिल आत्मा आहियां, मां अॼु बाबा जो ॿारु आहियां, मां अॼु सॼो ॾींहुं बाबा जो ॿारु थी करे रहंदमि। इहो त सदा ई रहणो आहे, लेकिन हुन में बि मां कहिड़ी आत्मा आहियां, मां रहमदिल, मां विश्व कल्याणकारी, मां मास्टर सर्वशक्तिवान। जॾहिं इहा स्वमान असांखे सदा यादि रहंदो न, अॼु मां फलानी फलानी, मां कंहिंजी मां फलानी न आहियां, अॼु मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, अॼु मां फलानी आत्मा आहियां, अॼु मां स्नेही आत्मा आहियां, अॼु मां सभिनि जे लाइ शुभ भावना शुभकामना करण वारी आत्मा आहियां। त इहे सुमान सदा यादि रखंदासीं त असांजी सर्व जे लाइ सुठी भावना ऐं कामना रहंदी।
त बाबा चवनि था स्वमान हिकु शब्द प्रैक्टिकल जीवन में धारण थी वञे त सहज जी संपूर्णता खे पाए सघंदो। स्वमान में स्थित थियण सां स्वतः ही सर्व प्रति स्व जी भावना व शुभकामना थी वेंदी। सभिनि खे असां आत्मिक भावना सां ऐं सुठी भावना सां शुभकामना सां ॾिसी सघंदासीं। ये स्वमान में स्थित थियण पहिरियों पाठ आहे। बाबा चवनि था ये स्वमान में स्थित थियण पहिरियों पाठ आहे। त पहिरियों रोज पंहिंजे स्वमान में स्थित रहो। स्वमान में स्थित थियण ई जीवन जी पहिरीं पहेली खे हल करण जो साधन आहे। स्वमान में स्थित थियण ई जीवन जी पहेली खे हल करण जो साधन आहे। आदि खां वठी करे हाणे ताईं हिन पहेली खे हल करण में ई लॻल आहियो कि मां केरु आहियां, है न। शुरू में जॾहिं स्थापना जो कार्य आरंभ थियो हुयो त सभिनि खे छा ॿुधाईंदा आहियो, वॉट एम आई, अर्थात मां केरु आहियां। हाणे मां आत्मा आहियां इहो त पतो लॻी वियो। हाणे असांखे सदा कहिड़े समान में रहणो आहे, मां कहिड़ी आत्मा आहियां इहा बि यादि रहे न त मज़ो ईंदो आहे। थी सघे त हर घंटे रोज या हर घंटे सां नयो नयो जीअं माण्हू थींदा आहिनि न, बार बार कोई पंहिंजे पाण खे ॾिसंदो आहे या पंहिंजे पाण खे ईअं कपिड़ा चेंज, हा भई ठीकु आहे या न ठीकु आहे, त हर घंटे स्वयं खे चेक करो मां हुन सुमान में स्थित थियल वारी आत्मा आहियां। ये ॻाल्हि एतिरी पक्की स्मृति में बाबा चवनि था शुरू में जॾहिं स्थापना जो कार्य आरंभ थियो हुयो न त सभिनि खे छा ॿुधाईंदा आहियो, वॉट एम आई, अर्थात मां केरु आहियां। ये ॻाल्हि एतिरी पक्की स्मृति में हुई कि सभु माण्हू ॼाणदा हुया कि हिननि सभिनि जो हिकु ई पाठ आहे, वॉट एम आई। उहो ई हिकु पाठ हाणे ताईं बि हले थो कि मां आत्मा आहियां। इन करे इनखे पहेली चइबो आहे। इन एतिरी नंढी पहेली ऊच ऊच ब्राह्मणनि खे बि पराजित करे छॾी। हिन एतिरी सी नंढी पहेली ऊच ऊच ब्राह्मणनि खे बि पराजित करे छॾी। अर्थात उन्हनि जेका बि दुनिया वारा माण्हू ब्राह्मण आदि हूंदा हुननि खे बि हराए छॾी। पज़ल अर्थात व्याकुल, भ्रमित करे छॾी, अर्थात संपूर्ण रीति सां हल न करे पाया। दुनिया में बि खुद जे स्वमान खे न ॼाणण जे कारण माण्हू देह अभिमान व अन्य आत्माउनि जे प्रति अभिमान जी दृष्टि थी वेंदी आहे न। त ॾिसो इहे हिकु पहेली जो उत्तर माण्हू खे न पतो आहे, इन करे दुनिया में दुनिया वारा हिक ॿिए खे केॾो भ्रमित था करनि। स्वमान जी आत्मिक मान, आत्मिक भान, आत्मिक खे मान जो बाबा परमात्मा ॾिनो अथई कि तव्हां कहिड़ी आत्मा आहियो, हुनजे बदिले माण्हू देह अभिमान में अची वियो। मां फलानी आहियां, मां फलानी आहियां, मां फलानी आहियां, लेकिन मां आत्मा आहियां। ऐं कहिड़ी आत्मा आहियां इहा असांखे सदा यादि रखणो आहे। त शुरू में आहे न तव्हां अगरि अनुभव ॿुधो हूंदो त ॾाढी दादियुनि कोई बि पुछंदो हुयो तव्हां केरु आहियो, वेंदा हुया त उहे सदा इहे यादि रखंदा हुया कि मां आत्मा आहियां। त पंहिंजो परिचय बि ईअं ई ॾींदा हुया। एतिरो नशो चढ़ियल हुयो शुरू में। हाणे त ज्ञान जो ॾाढो विस्तार थी वियो न, त इहो जेको मेन चैप्टर आहे न असांजी हिकु पहिरीं ॻाल्हि, हुनखे त माण्हू ध्यानु ई न ॾींदा आहिनि। ॿियो अलाए छा ॿुधाईंदा रहंदा, लेकिन मेन असांजे हिन ज्ञान जो पहिरियों लास्ट चैप्टर ई इहो आहे कि वॉट एम आई, मां केरु आहियां। त असांखे सदा इहे यादि रखो सुबुह खां राति ताईं। त अॼु ऐं कल्ह असां सदा यादि रखूं, घड़ी घड़ी ख़ुदि खां ई पुछूं मां केरु आहियां, मां कहिड़ी आत्मा आहियां। त इहे असां इहे पुरुषार्थ कंदासीं न त इहे पाठ पको थींदो वेंदो। त बाबा चवनि था छा इहे पहेली हल करे कई अथव अथवा अञा ताईं बि हल ई था करो। अञा ताईं बि कॾहिं कॾहिं सोचदा आहियो मां फलानी आहियां, मां फलानी आहियां, मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, मूंखे टेंशन आहे।
मां फलानी जी मां आहियां, फलानी जी धीअ आहियां, कि मां आत्मा आहियां, बाबा जो ॿार आहियां। मां आत्मा सुखी, शांत, सेंसिबल, पर मां बाबा जे सहयोगी आत्मा आहियां, सहजयोगी आत्मा आहियां। मां केरु आहियां, हिन हिकु शब्द जे उत्तर में सॼो ज्ञान समायल आहे। त अॼु जेकी सुबुह असां साकार मुरली पढ़ी, हुनमें बाबा असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। त हिकु तरीक़े सां ॾिसो, बाबा असांखे पंहिंजी जनम पत्री बि ॿुधाईंदा आहिनि कि तव्हां हिन पूरे कल्प में छा छा करे आया आहियो। त असां हिन रीति बि मुरली ॿुधी करे ये अभ्यास करे सघंदा आहियूं। मां आत्मा आहियां, अॼु मुंहिंजे आत्मा खे बाबा छा छा ॿुधाई कि मां परम धाम में कीअं हुयमि, सतयुग जे लाइ छा छा ॿुधाई, त्रेता, द्वापर, कलयुग। त ख़ुदि जे बारे में, हुन सृष्टि चक्र जे बारे में मुंहिंजे आत्मा खे बाबा छा छा ॿुधाई। त सॼो ज्ञान बि असां हिन रीति रिवाइज़ करे सघंदा आहियूं कि अरे बाबा मूंखे अॼु ॿुधाई कि तव्हां सतयुग में हीअं हुयो, हीअं हुयो, पोइ तव्हां त्रेता में हीअं कयो, पोइ जॾहिं तव्हां त्रेता युग द्वापर में आया त ये धर्म आया हुया, पोइ हीअं थियो हुयो। ये जीअं असां कहानी करे बि अॼु जी मुरली जे बारे में रिवाइज़ करे सघंदा आहियूं। त मां आत्मा, अरे मां आत्मा द्वापर युग में आयमि त मां अहिड़ा अहिड़ा कर्म कया, हीअं कयो। त असां हिन रीति सां, बाबा चए थो हिन हिकु शब्द में सॼो ज्ञान समायल आहे। त हिन रीति, अरे मूंखे बाबा मुंहिंजे आत्मा खे चए थई अॼु ईअं ईअं करिणो आहे, ज्ञान जी धारणा करणी आहे, पोइ ॿियनि खे ॿुधाइणो आहे। मूंखे बाबा इहे कमु ॾिनो अथई। त अॼु बाबा चए थई सदा मूंसां सच ॻाल्हाइजो। हर हिकु ॻाल्हि मूंखे बाबा चए थई सच ॻाल्हाए। त हिकु मां केरु आत्मा आहियां, मूंखे अॼु बाबा छा छा ॿुधायो अथई, या नटशेल में बाबा एॾनि ॾींहंनि खां जो ज्ञान ॿुधाइनि था, त सॼे ज्ञान जो सार मां केर में समायल आहे। इहा हिकु शब्द ई ख़ुशी जे खज़ाना, सर्व शक्तियुनि जे खज़ाना, ज्ञान धन जे खज़ाना, श्वास ऐं समय जे खज़ाने जी चाबी आहे। मां आत्मा आहियां, इहा सम्झण सां असांखे सर्व शक्तियुनि जा खज़ाना, छोकी मां आत्मा त बाबा जो ॿार मतिलबु वारिस, सर्व शक्तियुनि जा खज़ाना मिली विया, गुणनि जा खज़ाना, ज्ञान जो खज़ानो। मां आत्मा आहियां, बाबा जो ॿार आहियां, त हर श्वास में बाबा बि यादि रहंदो। त सम्झो श्वास जो खज़ानो, मतिलबु बाबा चईंदा न, श्वासो श्वास यादि रखंदव त सतयुग में ओतिरो जन्म असां वठंदासीं। समय जो खज़ानो, हर सदा यादि रहंदो। मां आत्मा आहियां त हर समय बाबा जी बि यादि रहंदी, त समय बि सफल थींदो वेंदो, त कमाई थींदी वेंदी न। चाबी मिली वई आहे न। जंहिं ॾींहुं असांजो जन्म थियो त सर्व ब्राह्मण अर्थ बर्थडे ते गिफ्ट मिलदी आहे न। जॾहिं असां बाबा खे बाबा चयो उन ॾींहुं असांजो जन्म थी वियो, त बर्थडे जी गिफ्ट मिली। त इहा बर्थडे जी गिफ्ट जो बाबा ॾिनी अथई, हुनखे सदा यूज़ कंदा रहो। कहिड़ो बर्थडे गिफ्ट ॾिनल आहे असांखे बाबा? ॾिनो अथई मां आत्मा आहियां। ॾिसो दुनिया में अहिड़ा अहिड़ा माण्हू अथव जंहिंखे तव्हां चईंदव न कि तव्हां आत्मा आहियो, कोई माण्हू मञंदो ई न आहे। चईंदा न इहा आत्मा छा थींदा आहे, मञंदा ई न आहिनि कि असांजे शरीर जे अंदरि आत्मा आहे। चईंदा आहिनि न हे त शरीर त ईअं ई थो हले। अहिड़ा बि माण्हू आहिनि। लेकिन असांखे बाबा एॾी सुठी बुद्धि ॾिनी अथई ऐं एॾो सुठो गिफ्ट ॾिनो अथई कि असां हुन बुद्धि सां हिन गिफ्ट खे सम्झी सघंदा आहियूं कि हा मां आत्मा आहियां, हुनखे यूज़ करे सघंदा आहियूं हिन गिफ्ट खे। त अहिड़ा सर्व खज़ाननि सां संपन्न आत्मा जे दिल जी ख़ुशी जी उमंगुनि में हर समय कहिड़ो आवाज़ निकिरंदो? अहिड़ी सर्व खज़ाननि सां संपन्न आत्मा जे दिल जी ख़ुशी जी उमंगुनि में हर समय कहिड़ो आवाज़ निकिरंदो आहे? मुख जो आवाज़ न, लेकिन दिल जो आवाज़ छा निकिरंदो आहे? जो शुरू में ब्रह्मा बाप जे दिल जो आवाज़ हुयो न, कहिड़ो? वाह रे मां। तव्हां ये यादि रखो, वाह रे मां। तव्हांखे ॿियो कुझु न, त पंहिंजे परिवार में, पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे संबंधनि जे विच में ॾिसो,
तव्हांजे मोहल्ले वारा सभु ॼाणदा आहिनि बाबा खे, तव्हांजे घर वारा ॼाणदा आहिनि, तव्हांजा संबंधी ॼाणदा आहिनि? जंहिं समय तव्हां पंहिंजे संबंधियुनि जे फंक्शन आदि में वेंदा आहियो, उन समय त ज़रूर यादि रखी करे वञिजो कि वाह रे मां जो मां बाबा खे पहचानियो। पोइ उन्हनि जे मथां रहम कजो, या उन्हनि खे असांखे घटि न ॾिसणो आहे। ॾिसो वाह रे मां, अगरि तव्हां अगरि काथे दुनियादारी में ख़ुदि खे नंढो अगरि तव्हांखे लॻंदो आहे कि मूं वटि पैसो न आहे, मुंहिंजो फलानो न आहे, मुंहिंजो संबंधी न आहे, या कुझु बि अहिड़ो, मां पढ़ियल लिखियल न आहियां, त हुन समय इहे सदा यादि रखिजो, वाह रे मां मुंहिंजी बुद्धि एॾी सुठी आहे कि मां पार ब्रह्म में रहण वारे बाबा खे ॼाणदी आहियां, हुन सां गॾु उथंदी आहियां, वेहींदी आहियां, खाईंदी आहियां, पीअंदी आहियां। जेके इहे माण्हू यादि था करनि, परी बिना परिचय जे। त इहे असांखे शुद्ध अभिमान हुजणो खपे अंदरि, कि वाह रे मां। पोइ हुननि जे मथां रहम करणो आहे, हुननि खे असांखे डोंट केयर न करणो, हुननि ते बि रहम करणो, हिननि जो बि भलो थिए। भले तव्हांजे अॻियां कोई माण्हू ॾाढा सुठा कपिड़ा पाए अचे, गहना आहिनि, इहे उहो त ख़ुदि जे नशे में रहंदा आहिनि। कलयुगी महिलायूं पंहिंजे नशे में रहंदियूं आहिनि, लेकिन असां संगम युगी बाबा जी ॿार पंहिंजे नशे में रहूं, वाह रे मां जो हिननि सभिनि चीजनि खे कढी करे मां छॾे करे मां सचे हीरे खे पहचाने वरितो, ख़ुदि खे ऐं बाबा खे। जीअं ॿियनि जे वाह वाह जी जाती आहे न, उहा वाह वाह रे मां, इहे स्वमान जा शब्द आहिनि, न कि देह अभिमान। तव्हां करे ॾिसजो, कॾहिं असां पंहिंजी आत्मिक स्वमान में स्थित थींदा आहियूं न, त हुन समय उहो अशुद्ध अहंकार न ईंदो, शुद्ध अभिमान ईंदो, अशुद्ध अभिमान न ईंदो आहे। त मां केरु आहियां की जी चाबी खे या त लॻाइण न ईंदो आहे या पोइ रखण न ईंदो आहे, हिन करे समय ते यादि न ईंदो आहे। कल्ह बाबा चई असांखे इहा प्राप्ति पतो न आहे कि बाबा खे यादि करण में छा थींदो आहे, हिन करे असां ॿियनि खे यादि कंदा रहंदा आहियूं। त हिकु मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ परमात्मा, इहे ॿ ॻाल्हियूं असांखे सदा यादि रखणियूं खपनि, समय ते यादि अचणी खपे, हिन जो महत्व पतो हुजणो खपे, तॾहिं असांखे समय ते यादि ईंदियूं। हिन चाबी खे चुराइण लाइ माया बि चारो ओर घुमंदी आहे कि काथे इहे हिकु सेकेंड बि अलबेले जे झटके झुटकनि में अचे त इहे चाबी चोरी करे छॾनि। बाबा माया बि चई न, माया फिरदी रहंदी आहे, माया अर्थात इहे विकार, ऐं जेतिरो असां बाबा खे यादि कंदा आहियूं न, ओतिरी नेगेटिव एनर्जी बि असांजे चारो ओर घुमंदी आहे कि कॾहिं इहा बाबा खे भुलिजे त असां वार करो। त इन करे न माया, बाबा चए थो ये चाबी चुराइण लाइ माया तव्हांजे चारो ओर घुमे थी, ऐं जेतिरो तव्हां रुस्तम ठहींदव न, असां जेतिरो रुस्तम ठहींदासीं देही अभिमानी स्थिति में स्थित थियण बाबा खे, ओतिरो माया बि कोशिश कंदी कि कीअं बि करे हिकु सेकेंड बि, जॾहिं हिकु सेकेंड में असां पास विद ऑनर्स थी सघंदा आहियूं, त हिकु सेकेंड में असां फेल बि थी सघंदा आहियूं। त हिकु सेकेंड सोचदी आहे कि हिकु सेकेंड बि अलबेलेपन जे झुटके में अची वञे त मां हिनजी चाबी खे चोरी करे वठां, अर्थात असां ख़ुदि खे आत्मा सम्झण भुलिजी वेंदासीं हुन सेकेंड, पोइ देहभान में अची वेंदो। जीअं अॼुकल्ह जा डाकू बेहोश करे ॾींदा आहिनि, उहे माया बि समान जो होश अर्थात स्मृति खे गायब करे बेहोश ठाहे छॾंदी आहे। इन करे सदा स्वमान जे होश में रहो। इन करे न हर घंटे जो ट्रैफिक कंट्रोल हूंदो आहे न, उहो हिन करे ई हूंदो आहे कि असां ख़ुदि खे चेक करो, पंहिंजे जीअं माण्हू शरीर खे, के माण्हू पंहिंजे हर घंटे पंहिंजो मेकअप ॾिसंदा आहिनि, असांखे बि चेक करणो आहे, सदा सुमान जे होश में आहियूं। अमृत वेले स्वयं खे स्वयं ये पाठ पक्को करायो, अर्थात रिवाइज करायो कि मां केरु आहियां। पहिरियों बाबा सां उथी करे रूह ध्यान करो, पोइ चओ मां बाबा मां तव्हांजी वार हीअं आहियां, इहे अहिड़ी मास्टर सर्वशक्तिवान आहियां, ख़ुशि रहण वारी आहियां। अमृत वेले खां ई हिन चाबी खे पंहिंजे कार्य में लॻायो, ऐं अनेक प्रकार जे खज़ाना जो ॿुधाया, उन्हनि खे बार बार ॾिसो।
ज्ञान शक्तियूं मां सभु यूज़ करां थी, उन्हनि खे बार बार ॾिसो कि छा खज़ानो मिलियो, समय प्रमाणे इन्हनि सभिनि खज़ाननि खे पंहिंजे जीवन में यूज़ करो। उन ॾींहुं बि बाबा चई न कि असांखे ब्राह्मण जीवन में एॾो समय थी वेंदो आहे त बि अगरि ख़ुशी न आहे, संतुष्टता न आहे, प्राप्ति न आहे त असां खज़ाने खे यूज़ नथा करूं। त हिकु त ॾिसो मां सुमान में आहियां, ॿियो खज़ाननि खे यूज़ करां थी कि अञा ताईं पुराणे रीति सोचां थी, ॻाल्हायां थी, कर्म थी करां। जीअं कल्ह ॿुधायो कि सिर्फ़ बैंक बैलेंस न ठाहियो, लेकिन उनखे कम में लॻायो। उन ॾींहुं बाबा चई न कि माताउनि जी आदत हूंदी आहे गठरी गठरी पैसा इकट्ठा कंदी वेंदियूं, यूज़ न कंदियूं। त यूज़ करो, हिन खे यूज़ करण सां वधदा। त समय ही जहिड़ो समय ओड़ी स्मृति ओड़ी स्थिति थी वेंदी। जीअं कल्प पहिरियों जो यादगार शास्त्रनि में लिखियो आहे न, बाप जे लाइ चईंदा आहिनि कि मां केरु आहियां त सर्व में श्रेष्ठ जो वर्णन कयो। जीअं कल्प पहिरियों जो यादगार शास्त्रनि में लिखल आहे, बाप जे लाइ चईंदा आहिनि कि मां केरु आहियां त सर्व में श्रेष्ठ जो वर्णन कयो अथनि। ईअं ही जीअं बाप खे ऊच ते ऊच भॻवान जो गायन कंदा आहिनि त भॻवान बाप छा गायन कंदा? माण्हू भॻवान जो गायन था करनि कि ऊच ते ऊच भॻवान, लेकिन भॻवान कंहिंजो गायन कंदो आहे बाबा? ऊच ते ऊच मुंहिंजा ॿार। अहिड़े पंहिंजे ऊच अर्थात श्रेष्ठ सुमान खे यादि रखो कि ऊच बाप जो मां बालक बि आहियां त मालिक बि आहियां। ऊच ते ऊच बाप जो मां बालक बि आहियां त मालिक बि आहियां। स्वयं बाप सां श्रेष्ठ आत्माउनि जी माला सिमरन कंदा आहिनि। बाप जी महिमा आत्मायूं कंदियूं आहिनि, लेकिन तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जी महिमा स्वयं बाबा कंदो आहे। सर्वश्रेष्ठ आत्माउनि जे सहयोग जे बिना त बाबा बि कुझु न करे सघंदो। बाबा बि ॾिसो पहिरियों त साकार में हुया, पोइ अव्यक्त में। हाणे बाबा ॾिठई कि मुंहिंजा ॾाढा सारा ॿार लाइक़ थी विया आहिनि, त हाणे बाबा अव्यक्त में अव्यक्त ई पालना थो ॾे। न त गुलजार दादी जो तन द्वारा ॾियनि पिया, लेकिन तन बि केसि ताईं हलंदो? हुन तन द्वारा एॾे सारे ॿारनि खे लाइक़ ठातई बाबा। हाणे जंहिं जंहिं अव्यक्त स्थिति जो अभ्यास कयो हूंदो उन समय, हाणे बि थियो हूंदो त उहा उन्हनि खे बाबा जी हाणे बि अनुभूति थींदी हूंदी सदा। त तव्हां अहिड़े श्रेष्ठ सुमान वारा आहियो, बाप खे सर्व संबंधनि सां प्रख्यात करण वारा, बाबा जो परिचय ॾियण वारा त श्रेष्ठ आत्मायूं आहियो। हर कल्प में ऊच ते ऊच बाप सां गॾु ऊच ते ऊच पाठ बजाइण वारियूं आहिनि। बाबा केॾो नशो थो चढ़ाए। ही असांखे सदा यादि रखिणो खपे कि मां केरु आहियां। बाबा सां गॾु पाठ वॼाइण वारी आहियां। बाबा जो परिचय मूंखे पतो आहे। सभिनि खां वॾो सुमान जी ॻाल्हि इहा आहे कि जो संगम युग ते बाप खे बि पंहिंजे स्नेह ऐं संबंध जी डोर में ॿंधण वारी आहियां। बाबा खे असां पंहिंजे स्नेह ऐं संबंध जी डोर में ॿंधी रखियो आहे न। ॾिसो हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पर्सनल अनुभव ज़रूर आहे कि हा बाबा मूंखे ॾाढो मदद कंदो आहे। त कम से कम असां हिन ई सुमान, बाबा चए थो ही केॾो वॾो सुमान आहे कि डायरेक्ट भगवान खे, निराकार परमपिता परमात्मा खे असां पंहिंजे स्नेह ऐं संबंध जी डोर में ॿंधी रखियो। बाबा खे बि साकार में तव्हां समान ठाहिण वारा आहियो न। बाप निराकार रूप में आप समान ठाहींदा आहिनि, तव्हां निराकार खे साकार में अचण सां पंहिंजे समान ठाहींदा आहियो। तव्हां स्वयं बाप जी सर्व महिमा जे समान ठहींदा आहियो। जो आत्मा सो परमात्मा चईंदा आहिनि, आत्मा सो परमात्मा न थी सघंदो आहे, लेकिन असां बाबा जी गुणनि ऐं शक्तियुनि खे धारण करे बाबा चवनि था त स्वयं बाप जी सर्व महिमा जे समान ठहींदा आहियो। हिन करे बाप बि चईंदा आहिनि कि असां सभु मास्टर आहियूं। बाबा छो चईंदा आहिनि असां सभु मास्टर आहियूं? छो जो बाबा खे सिर्फ़ ज्ञान आहे, लेकिन असां हुन ज्ञान खे यूज़ करे अनुभव कंदा आहियूं।
बाबा चईंदा कि सुख शांति प्रेम आनंद इहे गुण आहिनि, लेकिन इन शरीर में रहंदे हुन सुख जो अनुभव करण, शांति जो अनुभव करण, इहे त असां ई करे सघंदा आहियूं न। इन करे बाबा असांखे मास्टर चईंदा आहिनि। त हाणे सम्झो कि मां केरु आहियां। जो आहियां जहिड़ी आहियां उअं ई पंहिंजे खे ॼाणण सां सदा सुमान में रहंदा ऐं त देह अभिमान सां स्वतः ई परे थी वेंदसि। सुमान जे अॻियां देह अभिमान अची न सघंदो आहे। त पंहिंजे बर्थडे जी गिफ्ट खे सदा पाण वटि संभाले रखिजो। त अॼु बाबा असांखे यादि था ॾियाराइनि कि असांखे जॾहिं असांजो जन्म कीअं थियो। जंहिं ॾींहुं मां ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाबा खे परमात्मा पंहिंजो पीउ सम्झो, तॾहिं त असांजो जन्म थियो न। त मां आत्मा इहा बर्थडे जी गिफ्ट आहे, अलबेलेपन में भुलिजी न वञिजो। पंहिंजे घर में न अहिड़ी जॻह ईअं चित्र लॻाए छॾियो या कुझु लिखी छॾियो। जीअं पहिरियों जॾहिं दादियुनि ईअं अभ्यास कयो हुयो। बाबा अॼु चई न शुरू में ईअं कंदा हुया, आत्मा जे पाठ ते ज्यादा ध्यानु ॾींदा हुया। भई अॼु मुंहिंजे आत्मा खे बाबा छा होमवर्क ॾिनो अथई, छा सेवा जे लाइ चयो अथई, कहिड़ी ॻाल्हि अॼु मूंखे मनन चिंतन करणी। अॼु बाबा गीता जे लाइ केॾो चई। त हीअ असांजे सॼे ॾींहं जो होमवर्क आहे। भई अॼु मूंखे सॼो ॾींहुं गीता श्री कृष्ण ऐं श्री बाबा में छा डिफरेंस आहे। भई गीता कीअं असां माण्हुनि खे ॿुधायूं, गीता ज्ञान बाबा ॿुधायो अथई। हिन जी इहे मनन करण जो असांजो होमवर्क आहे। श्री कृष्ण ऐं श्री बाबा में छा डिफरेंस आहे, हीअ सॼो ॾींहुं मूंखे बाबा होमवर्क ॾिनो अथई। त अगरि सॼे ॾींहुं होमवर्क में बिज़ी रहंदासीं त फालतू ॻाल्हियूं ईंदियूं। उहो कॾहिं यादि रहंदो कि अॼु मुंहिंजे आत्मा खे बाबा छा छा कार्य ॾिनो अथई करण लाइ। जॾहिं मां आत्मा जो समान यादि रहंदो। अलबेलेपन में भूलजो न। हिन सां ई स्वतः ऐं सहज सदा सर्व प्रति स्व जी भावना ऐं शुभ कामना रहंदी। अॼु बाबा चई न ख़ुदि में धारण करे ॿियनि खे बि कराइणो। त इहे तव्हां धारणा जे पॉइंट ई पंहिंजो होमवर्क खणी वठो, या वरदान जो या स्लोगन जो या मुरली जे विच में ॾाढी सारी पॉइंट्स ईंदियूं आहिनि। त उहो मुंहिंजे आत्मा खे अॼु बाबा छा चयो अथई, सम्झो, इहे यादि रखो। पहेली त सहज आहे न, समझदार जे लाइ सहज ऐं अलबेली आत्माउनि जे लाइ गुह्य पहेली आहे। तव्हां सभु त बेहद जे समझदार ॿार आहियो न, सिर्फ़ु समझदार न लेकिन बेहद जा समझदार, अर्थात पूरी विश्व जे बारे में असांखे पतो आहे। अच्छा, अहिड़ा विशाल बुद्धि, सर्व में बेहद बुद्धि खे धारण करण वारा, सर्व आत्माउनि खे अनेक प्रकार जी हद सां कढण वारा, अहिड़ा बेहद जे बुद्धिवान, बेहद समझदार, बेहद जी वैराग्य वृत्ति वारा, सदा बेहद जी स्थिति ऐं स्थान में रहण वारा। त ये सुमान यादि रखिजो, मां केरु आहियां। मां विशाल बुद्धि, सर्व में बेहद बुद्धि खे धारण करण वारी, सर्व आत्माउनि खे अनेक प्रकार जे हदनि सां कढण वारी, बेहद जी बुद्धिवान, बेहद जी समझदार, बेहद जी वैराग्य वृत्ति वारी, सदा बेहद जी स्थिति में ऐं स्थान में रहण वारी, अहिड़ी सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बेहद जो बाप दादा यादि प्यार ऐं नमस्ते था चवनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।